गरीब ऐं बेवा औरतुनि जे सहारे लाइ शुरू कयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, पर उन ई प्रोग्राम मां मुस्तहिक औरतुनि जा पैसा काटे करप्शन कई पई वञे। हैदराबाद में FIA हिकु अहिड़ो ई मुबैना नेटवर्क वाइको कयो आहे जिते औरतुनि जे वज़ीफ़नि मां हज़ारें रुपया गैर क़ानूनी तौर कटण जा इल्ज़ाम साम्हूं आया आहिनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लखें गरीब ख़ानदाननि, ख़ासि करे औरतुनि लाइ माली सहायता जो अहम ज़रियो ॿुधायो वेंदो आहे, पर हैदराबाद में उन प्रोग्राम जे नाले ते मुबैना करप्शन जो वॾो केस साम्हूं आयो आहे। FIA क्राइम सर्कल हैदराबाद BISP जे असिस्टेंट डायरेक्टर समेत 8 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे, जॾहिं त छापे दौरान 5 जवाबदार गिरफ़्तार कया विया। मिलियल ॼाण मूजिबि हिरासत में वरितल जवाबदारनि में मोहम्मद अज़हर, असदुल्ला, प्रीतम दास, शहज़ाद ऐं फ़हीम शामिल आहिनि। जांच मूजिबि FIA खे शिकायत मिली त BISP जा कुझु रिटेलर, एजेंट ऐं फ्रेंचाइज़ हलाईंदड़ पाण में मिली भगत करे मुस्तहिक औरतुनि जे वज़ीफ़नि मां हर किस्त ते 1500 खां 2000 रुपया ज़बरदस्ती कटे रहिया हुआ। शिकायतुनि खां पोइ FIA लतीफ़ाबाद जे सिटी व्यू प्लाज़ा में क़ाइम अदायगी मर्कज़ ते ओचितो छापो हयो। इन छापे दौरान केतिरनि औरतुनि इल्ज़ाम लॻायो त खेनि रक़म ॾियण खां अॻु ई कटौती कई वेंदी हुई। FIA खे ॾिसी कुझु एजेंट्स फरार थियण जी कोशिश कई, पर 5 ॼणा गिरफ़्तार कया विया। ज़रियनि जो चवणु आहे त कार्रवाई दौरान 13,86,500 रुपया रोक, 2 बायोमेट्रिक डिवाइसिस ऐं अदायगियुनि जो ॻुझो रिकॉर्ड बि हथु कयो वियो। FIA मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि जांच दौरान इंकशाफ़ कयो त हू अकेला न हुआ, पर खेनि आला अमलदारनि जी सरपरस्ती हासिल हुई। जांच दौरान BISP जे असिस्टेंट डायरेक्टर जावेद मंगी, मुख्तियार गागो ऐं अमीर समेत ॿियनि सहूलतकारनि जा नाला बि साम्हूं आया, जिन बाबति इल्ज़ाम आहे त हू कटौतियुनि मां पंहिंजो हिसो वठंदा हुआ। FIA जो चवणु आहे त 12 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल केस में अमानत में ख़यानत, फ्रॉड, करप्शन ऐं सरकारी इख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जा कलम शामिल कया विया आहिनि। इख्तियारनि मूजिबि मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़ियुनि गैर क़ानूनी कटौतियुनि में मुलविस केतिरनि ई रिटेलर्स जूं IDs अॻु ई ब्लॉक कयूं वियूं आहिनि, जॾहिं त मुतासिर औरतुनि जी रक़म वापसि ॾियारण लाइ बि क़दम खयां पिया वञनि। हाणे वॾो सुवाल इहो आहे त मुस्तहिक औरतुनि जे वज़ीफ़नि मां गैर क़ानूनी कटौतियुनि जो हीउ सिलसिलो आख़िर कॾहिं ख़तमु थींदो? छा रुॻो कुझु गिरफ़्तारियुनि ऐं केसिस सां हिन करप्शन जो मुकमल ख़ात्मो मुमकिन बणिजी सघंदो, या वरी इहो नेटवर्क कुझु वक़्फ़े खां पोइ ॿीहर सरगर्म थी वेंदो? जांच कंदड़ इदारनि मूजिबि हिन केस में वधीक गिरफ़्तारियुनि ऐं जांच जो सिलसिलो जारी आहे। अमलदार इहो बि मालूम करे रहिया आहिनि त हीउ मुबैना करप्शन रुॻो चंद रिटेलर्स ताईं महदूद हुई, या इन जूं पाड़ूं वधीक मथां ई सतहनि ताईं पकड़ियल आहिनि। इन सां गॾु मुतासिर औरतुनि जी कटियल रक़म वापसि ॾियारण ऐं मुस्तक़बिल में अहिड़ियुनि गैर क़ानूनी कटौतियुनि खे रोकण लाइ कहिड़ा मुस्तक़िल क़दम खयां वञनि था, इन ते बि सभिनी जूं नज़रूं आहिनि। हैदराबाद में थियल ही कार्रवाई रुॻो हिकु मर्कज़ ताईं महदूद नाहे, पर सवाल इहो बि आहे त छा अहिड़ियूं माफ़ियाऊं सिंध जे ॿियनि शहरनि में बि सरगर्म आहिनि? मुस्तहिक औरतुनि जे हक़नि ते धाड़ो हणंदड़ अहिड़नि नेटवर्क्स ख़िलाफ़ सख़्त ऐं बिना फ़र्क़ जे कार्रवाई जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो पियो वञे, त जीअं इमदादी रक़म बिना कंहिं कटौती जे हक़दारनि ताईं पहुची सघे ऐं अहिड़ी करप्शन जो मुकमल ख़ात्मो आणे सघिजे।